बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां पंहिंजो क्लास स्टार्ट कंदासीं हिकिड़े एग्जाम्पल सां। कैलकुलेट द अमाउंट ऑफ करंट थ्रू एन इलेक्ट्रिक हीटर इफ इट टेक्स 1800 कूलम चार्ज टू हीट एन रूम इन 300 मिनट। सो चए करंट जो मिक़दार मालूम कयो। हिकिड़ो इलेक्ट्रिक हीटर आहे जेके असां 1800 कूलम चार्ज ॾियूं था 3 मिंटनि लाइ, मीन्स 3 मिंटनि लाइ असां हुनखे जेको आहे सो 1800 कूलम चार्ज ॾियूं था। उन में ॿुधायो त जेको आहे सो केतिरो करंट जेको आहे सो फ्लो थिए थो। हाणे अॼु जेको असां टॉपिक स्टार्ट कंदासीं उहो असां कंदासीं करंट खां। उन खां पोइ करंट खे हल करे पोइ जेको आहे असां हिन प्रॉब्लम जो सॉल्यूशन फाइंड आउट कंदासीं। सो व्हाट इज़ करंट? एनी आइडिया? करंट छा आहे? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू अ कंडक्टर, थ्रू अ कंडक्टर कॉल्ड करंट। अगर के तार मां के वायर मां इलेक्ट्रॉन फ्लो कनि था, उन इलेक्ट्रॉन जी वर्क खे फ्लो खे असां छा चवंदासीं? करंट चवंदासीं। बेसिकली जेको आहे करंट खे आई सां ज़ाहिर कयो वेंदो आहे ऐं यूनिट ऑफ करंट इज़ एम्पेयर। यूनिट ऑफ करंट इज़ एम्पेयर। फार्मूला जेको करंट जो आहे आई इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम। हिते क्यू जेको आहे सो अमाउंट ऑफ चार्ज आहे एंड टी छा आहे? टाइम आहे। सो अकॉर्डिंग टू फार्मूला व्हाट इज द यूनिट ऑफ करंट? तव्हांखे ख़बर आहे चार्ज जो जेको यूनिट आहे उहो आहे कूलम ऐं टाइम जो जेको यूनिट आहे उहो आहे सेकेंड। सो करंट जो जेको आहे सो यूनिट छा थींदो? कूलम पर सेकेंड। कूलम पर सेकेंड तव्हां हीअं बि लिखी सघो था या कूलम पर सेकेंड खे जेको आहे सो तव्हां C-1 हिन तरीक़े सां जेको आहे सो तव्हां लिखी सघो था। अच्छा, कूलम पर सेकेंड इज इक्वल टू 1 कूलम, 1 कूलम पर सेकेंड इज इक्वल टू 1 एम्पेयर। वन कूलम पर सेकेंड इज इक्वल टू 1 एम्पेयर। हाणे हिन फार्मूला सां जेको आहे हिन प्रॉब्लम खे जेको आहे असां सॉल्व कंदासीं। सो कैलकुलेट द अमाउंट ऑफ करंट मीन्स आई मालूम कयो थ्रू इलेक्ट्रिक हीटर इफ इट टेक्स 1800 कूलम। मूं तव्हांखे ॿुधायो त कूलम छा जो यूनिट आहे? कूलम इज द यूनिट ऑफ चार्ज। सो असांखे क्यू जी वैल्यू बि गिवन आहे। क्यू जी वैल्यू जेको असां वटि 1800 आहे एंड टाइम जेको आहे सो असां वटि आहे 3 मिनट आहे। सो यादि रखिजो त मूं तव्हांखे ॿुधायो त जेको टाइम जो हिते यूनिट आहे उहो छा आहे? सेकेंड आहे। सो सभ खां पहिरियों असां छा कंदासीं? मिनट्स खे कन्वर्ट कंदासीं छा में? सेकेंड्स में। यादि रखिजो हिन क़िस्म जा लॉजिकल क्वेश्चन ईंदा आहिनि। जॾहिं बि फिज़िक्स में जॾहिं बि कंहिं बि प्रॉब्लम खे सॉल्व कयो त सभ खां पहिरियों तव्हांजो गौर हुजे यूनिट्स में। जेके बि यूनिट्स हुजनि उहे तव्हांजा SI यूनिट्स में कन्वर्ट थियल हुजनि। फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं तव्हां हिन खे 1800 अपॉन 3 सां डिवाइड कंदो, ठीकु आहे, त हीउ तव्हांजो ईंदो 600। हीउ जेको जवाबु थींदो हीउ तव्हांजो जवाबु ग़लति थींदो। छाजे करे? छो जो असांखे ख़बर आहे त जेको टाइम जो यूनिट आहे अकॉर्डिंग टू SI उहो जो सेकेंड आहे ऐं जेको चार्ज जो यूनिट आहे उहो कूलम आहे। सो सभ खां पहिरियों असां टाइम खे छा में कन्वर्ट कंदासीं? सेकेंड्स में। सो 3 मिनट्स में घणा सेकेंड थींदा? 180 सेकेंड्स। हाणे जेको आहे सो तव्हां हिनखे अकॉर्डिंग टू फार्मूला यू कैन इज़िली सॉल्व दिस क्वेश्चन। सो असांखे ख़बर आहे आई बराबरि छा जे आहे? Q अपॉन T। सो Q असां वटि घणो आहे? व्हाट इज द वैल्यू ऑफ Q? Q इज 1800। 1800 अपॉन टाइम असां वटि घणो आहे? व्हाट विल बी द आंसर? आंसर छा थींदो? 10 छा? असां वटि जेको आंसर थींदो उहो थींदो 10 एम्पेयर। दिस इज द आंसर ऑफ दी। मतिलबु तव्हांखे 10 एम्पेयर करंट खपे जेको आहे सो कंहिं बि हीटर खे हीटअप करण लाइ, जंहिंजो चार्ज जेकॾहिं उन करंट मां 1800 कूलम फ्लो कनि था त उते तव्हांखे करंट लॻंदो। करंट केतिरो रिक्वायर्ड आहे? अमाउंट ऑफ करंट इज़ 10 एम्पेयर। सो ही फार्मूला जेको आहे सो यादि रखी छॾिजो। अगरि हिन क़िस्म जा को बि क्वेश्चन अची सघे थो त तव्हां हिन फार्मूला जी मदद सां हिन खे हल करे सघो था।
व्हाट इज रेजिस्टेंस? ॿुधो अथव को लफ़्ज़ रेजिस्टेंस? छा आहे रेजिस्टेंस? एनी आइडिया? resistance, the material or component which oppose the flow of current या oppose the current is called resistance, माना अहिड़ो मटीरियल या अहिड़ो कंपोनेंट, अहिड़ो औज़ार, अहिड़ो डिवाइस जेको करंट खे फ्लो करण खां रोके, रेजिस्ट करे। रेजिस्टेंस मीन्स रुकावट। त उन सब्सटेंस खे, उन कंपोनेंट खे असां छा चवंदासीं? रेजिस्टेंस चवंदासीं। रेजिस्टेंस खे जेको आहे सो ज़ाहिर कयो वेंदो आहे आर सां। ऐं रेजिस्टेंस जो जेको यूनिट आहे उहो आहे ओहम। जीअं करंट जो यूनिट एम्पियर आहे, अहिड़े तरीक़े सां रेजिस्टेंस जो यूनिट ओहम आहे। फार्मूला जेकॾहिं रेजिस्टेंस मालूम करण जो फार्मूला उहो आहे V/I। हिते V जेको आहे सो उहो तव्हांजो वोल्ट आहे ऐं I जेको आहे सो तव्हांजो करंट आहे। कंबाइनली जेकॾहिं चऊं असांजो वोल्ट पर करंट त उहो बराबरि थींदो छाजे? ओहम जे। ओहम खे हिन साइन सां जेको आहे सो ज़ाहिर कयो वेंदो आहे। कॾहिं कॾहिं ईअं क्वेश्चन ईंदो आहे, बाबा कूलम फॉर एग्जांपल मुल्क कूलम सेकेंड छाजे बराबरि आहे? कूलम सेकेंड छाजे बराबरि आहे? उहो तव्हांजो बराबरि आहे एम्पियर जे। अहिड़े तरीक़े सां सेम क्वेश्चन अची सघे थो, भई वोल्ट पर जेको आहे सो करंट छाजे बराबरि आहे? तव्हां चई सघो था वोल्ट पर करंट इज इक्वल टू ओहम। इलेक्ट्रिक सर्किट ॿुधो अथव? व्हाट इज इलेक्ट्रिक सर्किट? A closed path to flow of current is called electric circuit। माना अहिड़ो बंदि रस्तो जंहिंमां करंट फ्लो थिए त असां उनखे इलेक्ट्रिक सर्किट चवंदासीं। देयर आर टू टाइप ऑफ सर्किट। ॿिनि क़िस्मनि जा सर्किट्स हूंदा आहिनि। वन इज सीरीज सर्किट एंड अदर इज पैरेलल सर्किट। टू टाइप्स। series circuit and parallel circuit। what is difference between series circuit and parallel circuit? अहिड़ो सर्किट जंहिंखे सिंगल पाथ हुजे, करंट फ्लो करण लाइ हिकिड़ो रस्तो हुजे, त अहिड़े सर्किट खे असां जेको आहे सो सीरीज सर्किट चवंदासीं। फॉर एग्जांपल ही असां वटि हिकिड़ो सर्किट आहे, हिन में तव्हां ॾिसो ही आहे जेको आहे सो करंट हितां फ्लो थो थिए, ही रेजिस्टेंस आहे। त हाणे ही जेको करंट आहे, हिन करंट खे फ्लो करण लाइ सिर्फ़ु हिकिड़ो रस्तो आहे, त अहिड़े सर्किट खे जेको असां चवंदासीं सीरीज सर्किट। पैरेलल सर्किट उहो सर्किट आहे जंहिंमें मल्टीपल पाथ हुजनि करंट फ्लो थियण लाइ। फॉर एग्जांपल सेम लाइक दिस। R1 R2 R3 ही करंट आहे टोटल आहे। हिकिड़ो करंट हितां थो फ्लो थिए, हिकिड़ो करंट हितां थो फ्लो थिए, हिकिड़ो करंट हितां थो फ्लो थिए। त हिन में तव्हां ॾिसो ओनली सिंगल पाथ, ऐं हिन सर्किट में ॾिसो त हिन में जेको आहे सो मल्टीपल पाथ। माना अहिड़ो सर्किट जंहिंमें मल्टीपल पाथ हुजनि त उनखे असां पैरेलल सर्किट चवंदासीं, ऐं अहिड़ो सर्किट जंहिंमें सिर्फ़ु हिकिड़ो पाथ हुजे त असां उनखे सीरीज सर्किट चवंदासीं। घरनि में जेको असां यूज़ कंदा आहियूं लाइट वग़ैरह, इहो कहिड़ो सर्किट आहे? सीरीज सर्किट आहे या पैरेलल सर्किट आहे? इहो पैरेलल सर्किट आहे। फॉर एग्जांपल
असां वटि हिकिड़ो सीरीज़ सर्किट आहे, उन में हिक खां वधीक रेज़िस्टर लॻल आहिनि ऐं केरु तव्हां खां पुछे बाबा हिन जो टोटल रेज़िस्टेंस फाइंड आउट करण जो फार्मूलो छा आहे, R1 R2 प्लस हिकिड़ो सर्किट आहे, हिकिड़ो सीरीज़ सर्किट आहे, उन में ॿ रेज़िस्टर लॻल आहिनि, ॿ या टे। अच्छा, सीरीज़ सर्किट में जेतिरा बि असां रेज़िस्टर इस्तेमालु कंदासीं उहे हिकिड़े ई पाथ में इस्तेमालु कंदासीं, हिकिड़े ई पाथ में लॻाईंदासीं। मीन्स असांजो जेको क्लोज़ पाथ हूंदो उहो सिर्फ़ु हिकिड़ो ई हूंदो, सिंगल पाथ हूंदो, उन में तव्हां हिक खां वधीक रेज़िस्टर ऐड करे सघो था। पर जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल अगरि उन में हिक खां वधीक रेज़िस्टर इस्तेमालु थियनि त टोटल रेज़िस्टर उनजी कीअं केतिरी हूंदी ऐं उन जो फार्मूलो छा हूंदो, R means resistance, T means total। सीरीज पाथ आहे तो उनजो टोटल रेजिस्टेंस मालूम करण जो फार्मूला है R1 प्लस R2। सिंपल आहे। फॉर एग्जांपल जिन जो रेजिस्टेंस 2 ओम आहे, हिन जो 3 ओम आहे, व्हाट विल बी द टोटल रेजिस्टेंस 5 ओम। छो जो ये असां वटि जेको पाथ आहे वो सीरीज आहे, जेको सर्किट आहे वो असां वटि सीरीज आहे। सो RT इज इक्वल टू 2 प्लस 3, सो टोटल रेजिस्टेंस इज इक्वल टू 5 ओम। ओम याद रखियो, ओम इज द यूनिट ऑफ रेजिस्टेंस। पर जेकॾहिं पैरेलल पाथ हुजे तो उनखे फाइंड आउट करण लाइ, उनजो टोटल रेजिस्टेंस फाइंड आउट करण लाइ कहिड़ो फार्मूलो यूज़ कंदासीं। फॉर एग्जांपल हीअ असां वटि हिकिड़ो पैरेलल रेजिस्टर सर्किट आहे, त हिन जो अगरि केरु तव्हांखे भई पैरेलल सर्किट जो टोटल रेजिस्टेंस फाइंड आउट कयो त उनजो फार्मूलो थींदो 1/RT। 1/RT इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3। ये फार्मूला। R3 मीन्स टे रेजिस्टर, जेकॾहिं 4 हुजनि त R4, 5 हुजनि त R5, एनी नंबर हुजे त अप टू Rn ताईं। इम्पोर्टेंट पॉइंट, सीरीज जेको सर्किट आहे, सीरीज सर्किट में जेको आहे सो यादि रखिजो वो जेको आहे सो करंट सेम हूंदो आहे ऐं वोल्टेज जेको आहे सो डिस्ट्रीब्यूट थींदा आहिनि। मीन्स टोटल वोल्टेज इज इक्वल टू V1 प्लस V2। करंट सेम हूंदो आहे, पर पैरेलल सर्किट में करंट छा हूंदो आहे, सेम हूंदो अथव। हिन में ॾिसो सॉरी, हिन में वोल्टेज सेम, हिन में ॾिसो करंट सेम आहे ऐं हिन में जेको आहे सो वोल्टेज सेम हूंदो अथव। यादि रखियो, MCQs टाइप क्वेश्चन अथव। ऐं हिन में जेको आहे सो करंट जेको आहे सो डिस्ट्रीब्यूट हूंदो आहे। I1 जी I टोटल इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3। मीन्स हिन में जेको आहे सो करंट डिवाइड थींदो आहे। पैरेलल सर्किट में करंट डिवाइड थींदो आहे, तक़सीम थी वेंदो आहे, विराइजी वेंदो आहे, पर वोल्टेज सेम हूंदो आहे। ऐं सीरीज में करंट सेम हूंदो अथव ऐं वोल्टेज छा हूंदो आहे, डिवाइड थी वेंदो आहे। MCQs टाइप क्वेश्चन अथव। कॾहिं कॾहिं ईंदो आहे बाबा कहिड़े सर्किट में वोल्टेज सेम हूंदो आहे, सीरीज में या पैरेलल में। सीरीज में वोल्टेज डिवाइड थींदा आहिनि, सीरीज में करंट सेम हूंदो आहे ऐं पैरेलल में जेको आहे सो वोल्टेज सेम थींदा आहिनि ऐं करंट जेको आहे सो डिस्ट्रीब्यूट थी वेंदो आहे। हिकिड़ो प्रॉब्लम आहे, लास्ट टाइम जेको IBA जो जेको सैम्पल पेपर आहे उन में प्रॉब्लम हिन जे मुताबिक़ अची चुको आहे, उनखे हल करण जी कोशिशि कंदासीं। ही बाबा मैट्रिक जी आहे। असल में टाइम थोरो शॉर्ट आहे, उन जे करे सिर्फ़ु ओवरव्यू करायूं था। ही मां नोट्स जेको आहे सर खे ॾेई छॾींदुसि, तव्हां भले जेको आहे हिननि में डिटेल्स में लिखियल आहे, तव्हां हिनखे जेको आहे कॉपी करे सघो था। अच्छा, प्रॉब्लम आहे 2 लाइट बल्ब, 2 लाइट बल्ब ऑफ 100 watt एंड 60 watt। जेकॾहिं तव्हां सैम्पल पेपर ॾिठो हूंदो
तो ये वॉट मूं लिखियो तो तव्हांखे यादि अची वियो हूंदो बोथ ऑपरेट 220 वोल्ट which bulb has the highest resistance which bulb resistance and which bulb carry greater current? ठीक आहे चए थो ॿ लाइट बल्ब आहिनि हिकिड़ो 100 वाट जो आहे ॿियो 60 वाट जो आहे ॿई जेको आहे 220 वोल्ट ते ऑपरेट थियनि पिया ॿुधायो त कहिड़े बल्ब में जेको आहे सो रेजिस्टेंस वधीक हूंदी ऐं कहिड़ो बल्ब जेको आहे सो करंट वधीक जेको आहे सो कंज़्यूम कंदो एनी आइडिया अच्छा ॿुधायो वाट हिते मूं लिखियो वाट वाट इज़ वाट ही यूनिट आहे कंहिंजो वाट इज़ द यूनिट ऑफ पावर वाट इज़ द यूनिट ऑफ पावर एंड वाट इज़ पावर हाणे वरी नओं टर्म अची वियो पावर पावर जा जेको आहे सो पावर जो जेको आहे सो मल्टीपल डेफिनेशन्स आहिनि प्रोडक्ट ऑफ वोल्टेज एंड करंट इज कॉल्ड पावर पावर के जेको आहे सो पी सां ज़ाहिर कयो वेंदो आहे ऐं यूनिट जेको आहे सो पावर जो अथव वाट क्लियर थी वियो सो पावर खे पी सां ज़ाहिर कयो वेंदो आहे ऐं पावर जो जेको फार्मूलो आहे उहो आहे वी इंटू आई हाणे वी जो यूनिट छा आहे वोल्ट आहे ऐं करंट जो जेको यूनिट आहे उहो आहे एम्पेयर सो वोल्ट इंटू एम्पेयर इज इक्वल टू वाट सब खां पहिरियां ॿिन्ही बल्बनि खे असां नालो ॾींदासीं फॉर एग्जाम्पल ही असां वटि बल्ब ए आहे ऐं ही असां वटि बल्ब बी आहे सो व्हाट इज़ द पावर रेटिंग ऑफ बल्ब ए सो बल्ब ए जो जेको पावर आहे उहो बाबा घणो आहे 100 वाट ऐं जेको आहे सो बल्ब बी आहे उन जो पावर घणो आहे 60 वाट हाणे क्वेश्चन छा थो चए क्वेश्चन चए थो ॿुधायो त कहिड़े बल्ब में रेजिस्टेंस वधीक हूंदी ऐं कहिड़ो बल्ब जेको आहे सो करंट वधीक कंज़्यूम कंदो सो सब खां पहिरियां हाणे असांखे मालूम करणो आहे जेको आहे सो करंट ए जो उन सां गॾोगॾु असांखे करंट बी जो मालूम करणो आहे उन खां पोइ असांखे रेजिस्टेंस ए जो मालूम करणो आहे ऐं रेजिस्टेंस बी जो मालूम करणो छो ॿ शयूं असांखे मालूम करणियूं आहिनि हिकु असांखे जेको आहे सो रेजिस्टेंस मालूम करणी आहे ऐं ॿियो जेको आहे सो असांखे करंट मालूम करणो आहे इट इज़ वेरी सिंपल अच्छा इन सां गॾोगॾु असांखे वोल्टेजिस मिलियल आहिनि वी असांखे 220 वोल्ट मिलियल आहिनि सो अकॉर्डिंग टू फार्मूला इट इज़ वेरी इज़ी असांखे ख़बर आहे त P पावर ऑफ A इज इक्वल टू वोल्टेज ऑफ A इंटू करंट ऑफ A असांखे मालूम छा करणो आहे करंट मालूम करणो आहे फार्मूला खे रीअरेंज कयो V इंटू I सो असांखे I मालूम करणी आहे सो I इज इक्वल टू पावर ऑफ A अपॉन वोल्टेज ऑफ A सो पावर ऑफ A असां वटि घणो आहे पावर ऑफ A इज इक्वल टू 100 वाट अपॉन वोल्टेज घणो आहे 220 व्हाट विल बी द रिजल्ट असांजी थींदो I इज इक्वल टू 0.454 एम्पेयर मतलब
बल्ब ए जेको करंट कंज्यूम करे पियो उहो करे पियो 0.454 एम्पियर जेको आहे सो करंट कंज्यूम करे रहियो। हाणे अचो त जेको आहे सो करंट बी जो मालूम कयूं। जेकॾहिं बी जो करंट इन खां घटि ईंदो इट मीन्स ही जेको आहे सो बल्ब ए वधीक करंट कंज्यूम कंदो ऐं बी जेको आहे सो घटि। सो सेम फार्मूला आई बी इज इक्वल टू पावर ऑफ बी अपॉन वोल्टेज ऑफ बी। So power of B is equal to 60 divided by 220. What will be the result? वधीक ईंदो घटि ईंदो? ही ईंदो 0.273 एम्पियर। हाणे ॿुधायो आंसर्स ॾिसो ऐं ॿुधायो त कहिड़ो जेको आहे सो बल्ब वधीक करंट कंज्यूम करे रहियो आहे, ए या बी? ए करंट जेको आहे सो वधीक कंज्यूम करे रहियो आहे। हाणे करंट तव्हांखे मिलियल आहे, हाणे तव्हां रेजिस्टेंस मालूम करे सघो था। असांखे ख़बर आहे त V जो फार्मूलो जेको आहे सो आहे I इंटू R, I इंटू R। सो VA IA RA, सो RA इज इक्वल टू VA अपॉन IA। सो V घणो आहे 220 ऐं IA घणो आहे 0.IA असां मालूम कयो आहे 0.454। सो व्हाट विल बी द आंसर? ही तव्हांजो थींदो 483.5 ओहम। हाणे आर बी मालूम कयो, आर बी छा थींदो VB अपॉन IB। सो VB सेम 220, छो जो वोल्टेज जेको आहे ॿिन्ही जो असांखे सेम मिलियल आहे, ठीकु आहे। सो IB असां वटि घणो आहे बाबा? IB इज इक्वल टू 0.273। त रिज़ल्ट छा थींदो? ही थींदो 805 ओहम। हाणे ॿुधायो त रेजिस्टेंस कहिड़े बल्ब जी वधीक आहे, ए जी वधीक आहे या बी जी वधीक आहे? बी जी वधीक आहे। माना बी जो जेको रेजिस्टेंस आहे 805 ओहम आहे ऐं ए जी जेको रेजिस्टेंस आहे 483 ओहम आहे। अच्छा, हिन में हिकिड़ो ॿियो क्वेश्चन निकिरे थो, अगरि केरु तव्हां पुछे भई ॿिन्ही मां कहिड़ो वधीक पावर कंज़्यूम करे थो, त डेफिनेटली ॾिसो पावर असांखे मिलियल आहे। माना जेको करंट वधीक कंज़्यूम कंदो उहो पावर बि वधीक कंज़्यूम कंदो ऐं जेको जेको आहे करंट घटि, हा, ऐं जंहिंजी रेजिस्टेंस घटि हूंदी उहो पावर वधीक कंज़्यूम कंदो। इनखे लिखो था, मिटायां? लिखोसि लिखोसि। हाँ बाबा बिल्कुलु अची सघंदा। अच्छा, ॿ टे शयूं यादि कयूं। अच्छा, कॾहिं कॾहिं डिवाइसिस जा नाला ईंदा आहिनि बाबा। करंट खे छा सां मापींदा आहियूं? वोल्टेज खे छा सां मापींदा आहियूं? रेजिस्टेंस खे छा सां मापींदा आहियूं? ऐं पावर खे छा सां मापींदा आहियूं? करंट खे जंहिंसां मापींदा आहियूं उनखे ए मीटर चइबो आहे या एम्पियर मीटर चइबो आहे, ठीकु आहे। वोल्टेज खे वी मीटर या वोल्टेज मीटर चइबो आहे ऐं पावर खे जेको आहे सो वाट मीटर चइबो आहे, ठीकु आहे। लेकिन रेजिस्टेंस के जेको आहे सो हिकिड़ो डिवाइस आहे, उनखे जो नालो आहे गैल्वानोमीटर। कहिड़ो मीटर? गैल्वानोमीटर। ए मीटर मीन्स एम्पियर मीटर, वी मीन्स वोल्टेज मीटर, डब्ल्यू मीटर बि ईंदो आहे वाट मीटर ऐं उन खां पोइ रेजिस्टेंस खे गैल्वानोमीटर सां यूज़ अकॉर्डिंग टू सिलेबस। हूअं त मल्टीपल जेको आहे सो एंडरसन मीटर बि आहे, ॿिया में मीटर आहिनि, लेकिन सिलेबस में जेको आहे उन मुताबिक़ जो असां रेजिस्टेंस खे मेजर करण लाइ गैल्वानोमीटर यूज़ कंदा आहियूं। उन सां गॾो गॾु यूनिट्स यादि रखिजो। वोल्टेज जो यूनिट वोल्ट अथव, करंट जो यूनिट एम्पियर अथव, ठीकु आहे। रेजिस्टेंस जो यूनिट ओहम अथव ऐं कॾहिं कॾहिं क्वेश्चन ईंदो आहे बाबा हिकिड़ो ॿियो बि आहे पावर जा ॿ यूनिट्स आहिनि, हिकिड़ो वाट आहे, ॿियो हार्स पावर आहे। वाट एंड हार्स पावर। पावर, देयर आर टू टाइप्स ऑफ पावर, वन इज इलेक्ट्रिकल पावर एंड अदर इज मैकेनिकल पावर। मैकेनिकल पावर जी जॾहिं ॻाल्हि कयूं त उनखे असां हार्स पावर, उन जो यूनिट आहे हार्स पावर, जंहिंखे ज़ाहिर कयो वेंदो आहे HP सां। जेकॾहिं तव्हां मोटर वग़ैरह ॾिठा हूंदा त उन ते लिखियलु हूंदो आहे HP, हार्स पावर। हार्स पावर ऐं उन खां पोइ वाट। 1 HP यादि रखिजो, 1 HP इज इक्वल टू 746 वाट जे बराबरि अथव। 1 HP, 1 हार्स पावर इज इक्वल टू
746 watt and 1 kilowatt is equal to 1000 watt जे बराबर अथव। जी जी बाबा करंट अच्छा जेकर करंट के अञा थोरो डीपली डिस्कस कयूं त देयर आर टू टाइप्स ऑफ करंट, वन इज डायरेक्ट करंट एंड अदर इज अल्टरनेट करंट। डायरेक्ट करंट माना अहिड़ो करंट जेको पंहिंजी डायरेक्शन चेंज न करे त असां हुनखे डायरेक्ट करंट चवंदासीं। अगरि डायरेक्ट करंट जो को तव्हां खां एग्ज़ाम्पल पुछे त उन जो एग्ज़ाम्पल आहे जीअं मोबाइल जूं बैटरियूं आहिनि, सेल आहिनि, वॾियूं बैटरियूं आहिनि, सोलर सिस्टम आहे, डीसी बैटरियूं आहिनि, इहे इन्हनि में मौजूदु जेको बि करंट आहे उनखे डायरेक्ट करंट चइबो आहे। ऐं ॿियो हूंदो आहे अल्टरनेट करंट, माना अहिड़ो करंट जेको पंहिंजी डायरेक्शन चेंज करे त अहिड़े करंट खे असां छा चवंदासीं, अल्टरनेट करंट चवंदासीं। ग्राफिकली मां तव्हांखे सम्झायां थो व्हाट इज डिफरेंस बिटवीन अल्टरनेट करंट एंड तव्हां डीसी एंड एसी बि ॿुधो हूंदो। डीसी मीन्स डायरेक्ट करंट एंड एसी मीन्स अल्टरनेट करंट, लेकिन ॿिन्ही जो यूनिट सेम हूंदो अथव। एसी एंड डीसी माना डीसी मीन्स डायरेक्ट, माना अहिड़ो करंट जंहिंजी पोलरिटी या जंहिंजी साइन चेंज न थिए, माना जंहिंजो डायरेक्शन चेंज न थिए त अहिड़े करंट खे असां छा चवंदासीं, डायरेक्ट करंट चवंदासीं। फॉर एग्ज़ाम्पल ही 0 आहे ऐं हिते 5 आहे, हिते 10 आहे। अगरि असां हिकिड़ी बिल्कुलु स्ट्रेट लाइन कढूं था त चवंदासीं ही जेको करंट आहे दिस करंट इज कॉल्ड डायरेक्ट करंट ऐं ही हिन जो मैग्नीट्यूड आहे, असां चवंदासीं ही 10 एम्पियर आहे। ॿियो जेको करंट आहे उहो असांजो अल्टरनेट करंट। अल्टरनेट करंट मीन्स विच अल्टर चेंज, माना जेको करंट पंहिंजी डायरेक्शन, पंहिंजी पोजीशन, पंहिंजो मैग्नीट्यूड, पंहिंजो एम्पलीट्यूड इहो चेंज करे त अहिड़े करंट खे असां छा चवंदासीं, अल्टरनेट करंट चवंदा। जीअं मिसाल तौर हीअ ॾिसो हिकिड़ी वेव आहे, मूं हिकिड़ी लहर ठाही आहे, हाणे ॾिसो हिन जी जेका वैल्यू आहे हिन जी पोजीशन कंटिन्यूअसली चेंज पई थिए। हिते ॾिसो मूं 0 खां मथे वैल्यू कयूं जेके पॉज़िटिव वैल्यूज़ आहिनि, +5 +10, लेकिन ही 0 आहे, 0 खां मथे जेके वैल्यूज़ हूंदियूं उहे पॉज़िटिव हूंदियूं ऐं हेठि जेके वैल्यूज़ हूंदियूं उहे नेगेटिव हूंदियूं। फॉर एग्ज़ाम्पल -5 -10 +5 एंड +10। तव्हां ॾिसो ही 0 खां स्टार्ट थियो, पहिरियां ही पॉज़िटिव पीक ताईं वियो, माना 10 ताईं, उन खां पोइ वरी डिक्रीज़ वियो, वरी नेगेटिव ताईं अची वियो। हाणे माना ही करंट तव्हां ॾिसो पंहिंजी डायरेक्शन छा पई करे, मुसलसल चेंज करे पई, माना पहिरियां 0, पोइ 5, पोइ वरी 10 ते हलियो वियो, वरी नेगेटिव आयो, वरी 0 ते, 0 खां पोइ -5, फॉर एग्ज़ाम्पल दिस पॉइंट ताईं -5, वरी माइनस खां पोइ -10, अहिड़े तरीक़े सां वरी जेको आहे हुनजी डायरेक्शन जेको आहे सो कंटिन्यूअसली छा पई थिए, चेंज थी पई। माना अहिड़ो करंट हुज डायरेक्शन इज कंटिन्यूअसली चेंज विथ रेस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड अल्टरनेट करंट। ऐं अहिड़ो करंट जंहिंजो एम्पलीट्यूड, जंहिंजो डायरेक्शन चेंज न थिए। हाणे फॉर एग्ज़ाम्पल हीअ ॾिसो टाइम आहे, टाइम गुज़रण सां फॉर एग्ज़ाम्पल 1 सेकेंड 2 सेकेंड 3 सेकेंड ऐं 4 सेकेंड। हाणे 4 सेकेंड्स ताईं हिन जी डायरेक्शन केतिरा दफ़ा ई चेंज थी आहे, पॉज़िटिव थी आहे, नेगेटिव थी आहे, पॉज़िटिव थी आहे, नेगेटिव थी आहे। पर हिन में तव्हां ॾिसो फॉर एग्ज़ाम्पल 1 सेकेंड 2 सेकेंड 3 सेकेंड ऐं 4 सेकेंड्स ताईं हिन जी डायरेक्शन चेंज न आहे थी। त जंहिं करंट जी डायरेक्शन चेंज न थिए असां हुनखे डायरेक्ट करंट चवंदासीं, ऐं जंहिं करंट जी डायरेक्शन चेंज थिए त अहिड़े करंट खे जेको आहे असां अल्टरनेट करंट चवंदासीं। असांजी होम अप्लाइंसिस में जेको असां करंट यूज़ कंदा आहियूं या जेके असां वोल्टेजिस यूज़ कंदा आहियूं या ग्रिड खां जेके असांखे करंट मिले थो उहो असांजो इलेक्ट्रिक करंट आहे। उन में कंहिं क़िस्म जी पोलरिटी न आहे, पर डायरेक्ट करंट में हमेशह पोलरिटीज़ हूंदी आहे। उन में 2 पोलरिटीज़ हूंदियूं आहिनि, हिकिड़ी पॉज़िटिव हूंदी आहे ऐं ॿी नेगेटिव हूंदी आहे। अगरि तव्हां मोबाइल जी बैटरी खणी ॾिसंदो त हुन ते पोलरिटी लिखियलु हूंदी पॉज़िटिव एंड नेगेटिव। नंढिड़ो सेल खणी ॾिसंदो, रिमोट जो सेल खणी ॾिसंदो, हुन ते पोलरिटी लिखियलु हूंदी पॉज़िटिव एंड नेगेटिव। पर अल्टरनेट करंट में अगरि तव्हां स्विच इस्तेमालु कयो हूंदो, बोर्ड में तव्हां आणो, खणी हुन डायरेक्शन में हणो या हुन डायरेक्शन में हणो, स्विच को फ़र्क़ु नथो पए। पर डीसी में जेकॾहिं तव्हां तारूं ब्लैक जी जॻह ते रेड हणंदो ऐं रेड जी जॻह ते तव्हां ब्लैक हणंदो त उहो जेको आहे उहा शइ ऑपरेट न कंदी या रिवर्स डायरेक्शन में ऑपरेट कंदी। ठीकु आहे बेटा, सो इट इज़ इनफ फॉर टुडे। इंशाल्लाह नेक्स्ट हिनखे कंटिन्यू कंदासीं। अगरि को क्वेश्चन हुजे
जी बाबा ॿिन्ही जो यूनिट जेको आहे सो एम्पियर ई हूंदो छो जो करंट आहे हीप फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन आहे ऐं हीप फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन आहे सो उन